अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि। उमेद कयां थो तव्हां सभु दोस्त ठीक ठाक हूंदा। दोस्तों, फ़नकारा फैज़ अली धरती टीवी ख़िलाफ़ केस दाख़िल करण जो फ़ैसिलो करे वरितो। तफ़सीली स्टोरी शुरू करण खां पहिरियां मां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश कंदुसि त महिरबानी करे मुंहिंजी यूट्यूब चैनल सिंध जी मालूमात खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कयो। दोस्तों, मां तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त फ़नकारा फैज़ अली जे बारे में जेका बि ख़बरूं हिन वक़्तु सोशल मीडिया ते हली रहिया आहिनि, अहिड़नि ख़बरुनि जी शुरूआति सिंधी मीडिया वारनि कई आहे। जंहिं बाद सोशल मीडिया ते माण्हुनि फ़नकारा फैज़ अली ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ ख़बरूं हलाइण शुरू कया आहिनि। दोस्तों, फ़नकारा फैज़ अली जे साक खे तमामु घणो नुक़सानु पहुचाइण में सिंधी मीडिया जो हथु आहे। ज़रियनि मूजिबि फ़नकारा फैज़ अली धरती टीवी इदारे ख़िलाफ़ केस दाख़िल करण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। दोस्तों, उमेद कयां थो त हीउ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। वीडियो पसंदि अचण ते वीडियो खे लाइक कयो। जेकॾहिं चैनल खे सब्सक्राइब न कयो त चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कयो।